सिंध हारी कमेटी जो इजलास समर हैदर जतोई जी सदारत हेठि थियो, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वियो त 21 मई ते बाबाए सिंध कामरेड हैदर बख़्श जतोई जी 53वीं वरसी भरपूर नमूने सां मल्हाई वेंदी। इजलास खे ख़िताब कंदे सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई चयो त जाली आदमशुमारी खे मुकमल रद्द करियूं था। हिन वधीक चयो त मुल्क में महांगाई जो तूफ़ान हले पियो। पोरियत तबिको फ़ाक़ाकशी ते मजबूर आहे। सिंध जे करप्ट हुक्मराननि अवाम खे महांगाई जी चकी में पीसे छॾियो आहे। पोरियत ऐं मज़दूरनि खे उजूरो वधायो ॾिनो वञे। सिंध हारी कमेटी ईंदड़ इलेक्शन में हिननि करप्ट हुक्मराननि जो मुक़ाबिलो कंदी ऐं सॼी सिंध मां हारी ऐं पोरियत अॻुवाण सरदारनि ऐं बोतारनि सां इलेक्शन में मुहाॾो अटकाईंदा। 21 मई खां पोइ सिंध हारी कमेटी सिंध में जागरता मुहिम हलाईंदी, ॻोठनि में हारी कॉन्फ्रेंसूं कोठाए पोरियतनि खे मुतहद कंदी। इजलास में घुर कई वई त सिंध में लखें एकड़ कचे जूं ज़मीनूं कब्ज़ा माफ़िया खां छॾाए मक़ामी हारियुनि में तक़सीम कयूं वञनि, जीअं उन्हनि जी ज़िंदगी में ख़ुशहाली अची सघे। हुन चयो त सिंध में पाणी जी हथरादू खोट खे ख़तमु कयो वञे, जीअं सिंध जूं ज़मीनूं बंजर थियण खां बची वञनि, सिंध जो अवाम माशी तबाही खां बची सघे। इजलास में सिंध हारी कमेटी जा मरकज़ी अॻुवाण मौजूदु हुआ, जंहिंमें एडवोकेट आलमज़ेब मेमण, कामरेड जब्बार बाग़ी, अली हसन लुंड, कामरेड वजूद अली, इसहाक़ सिंधी, कामरेड रजब अली, सज्जाद जतोई, कामरेड हुसैन, मीर शाहिद टालपुर, पहलाज ठाकुर, एडी बलोच, गुलशेर लाशारी, कामरेड नज़ीर कुरैशी, हसन रज़ा शर, वली मोहम्मद बरमाणी, अहमद नवाज़ इनकलाबी ऐं ॿियनि शिरकत कई।